अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी मन्ना अलैना बिबअसति नबिय्यि आखिरिज़्ज़मान वस्सलातु वस्सलामु अला हबीबिही व हबीबिना व नबीही व नबिय्यिना सय्यिदिना मुहम्मदिन सय्यिदिल इंस वल जान व अला आलिही व अस्हाबिही इला यौमिल मीज़ान। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरानिल करीम वल फ़ुरक़ानिल अज़ीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनू ला तुल्हिकुम अम्वालुकुम वला औलादुकुम अन ज़िक्रिल्लाह वमन यफ़अल ज़ालिक फ़उलाइक हुमुल ख़ासिरून। वअन्फ़िक़ू मिम्मा रज़क़नाकुम मिन क़ब्लि अन यअतिय अहदकुमुल मौत फ़यक़ूल रब्बि लौला अख़्ख़रतनी इला अजलिन क़रीब फ़अस्सद्दक़ व अकुम मिनस्सालिहीन वलन युअख़्ख़िरल्लाहु नफ़्सन इज़ा जाअ अजलुहा वल्लाहु ख़बीरुम बिमा तअमलून। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। अर्शे हक है मसनदे रफ़अत रसूलुल्लाह की हशर में सब देखेंगे इज्जत रसूलुल्लाह की। वो जहन्नम में गया जो उनसे मुस्तगनी हुआ है खलीलुल्लाह को हाजत रसूलुल्लाह की। ला रब्बिल अर्श जो
जिसको मिला उनसे मिला, बटती है कौनैन में नेमत रसूलुल्लाह की। ऐ रिज़ा खुद साहिबे कुरान मद्दाहे हुजूर, तुझसे कब मुमकिन है फिर मिदहत रसूलुल्लाह की। सजी जमात के गुजारिशात वली आवाज़ मिली पढ़ाए जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। इज्जत नहीं है एहतराम जी काबिल प्यारा मुसलमान भाईरो, अजोके हिन रूहानी जलसे में अल्लाह जल जलालुहु मुखे अवां खे अचण जी तौफ़ीक़ ॾिनी। काफ़ी देर का वठी ही प्रोग्राम हली रहियो आहे। नात ख़ानन जूं नातूं तकरीरूं तव्हां ॿुधियूं, अवां जूं दिलियूं यकीनन मदीनूं बनियूं हन। मां बि तमाम लंबी या डिगी तकरीर न विच थराई के इख्तियार कंदे कुछ घड़ियों आवाजूं वठंदुम। दिली दुआ थो कयां अल्लाह साईं जन मेहरबानन दोस्तन अड़े फितने वारे दौर में जिथे माण्हुनि शादियुनि में या नंढड़नि जी तुहर जी रस्मुनि में गाना फिल्मूं धमचर दुल लाज़िम समझन। अल्लाह साईं असांजे इन्हनि प्यारनि खे ख़ुशि करे जो उन्हनि दिल सां इहो इरादो कयो त अहिड़नि महफ़िलुनि में अल्लाह जी हबीब जो ज़िक्र थी, आलिम अचनि, तकरीरूं थियनि, नातूं थियनि। अल्लाह साईं इन्हनि जी ज़रूर इन्हनि खे बरकत ॾींदो। हुजण बि ईअं खपे। असांजा मुसलमान जीअं फ़ौतगीअ जे टेम ते सुठी शइ आहे अल्लाह जी रसूल जो फरमान पढ़ाइनि, ॿुधाइनि, क़ुरान हलाइनि। ऐं ही उन्हनि खे पैगाम आहे त अहिड़नि महफ़िलुनि में बि क़ुरान थिए त इन सां बचड़नि में बरकत बि पवंदी, अल्लाह बि राज़ी थिए ऐं मदीने जो साईं बि राज़ी थिए। मां जे साम्हूं क़ुरान मजीद मां जेके प्यारा अल्फाज़ पढ़िया आहिनि उन्हनि में अल्लाह जल जलालु फरमायो या अय्युहल्लज़ीन आमनू, ऐ ईमान वारो, कलमे पढ़ण वारो, ला तुल्हिकुम अमवालुकुम वला औलादुकुम अन ज़िक्रिल्लाह, तव्हां खे तव्हां जा माल ऐं तव्हां जो औलाद अल्लाह जे ज़िक्र खां गाफ़िल न बनाइनि। माल मिल्कियतूं, ज़मीनूं, जायदादूं, बनियूं खुदा ताला असांखे
ज़रूरियात ज़िंदगी में ये ज़रूरत जे लाए ए शयूं मुहैया कयूं मुयस्सर कयूं मानू ज़माने में खाधे जे ला पीते जे ला के जो मोहताज न हुजे पर अल्लाह से फरमातो इन जो मतलब इहो कोन्हे त तवी मालन जी मिल्कियतुन जी ज़मीनुन जी बनिन बारन जी कमन में एतरा महव थी वञो जो तव्हां खे मूं रब जी याद न अचे मुझी याद तव्हां खे ज़हन में न रही ईअं न हुजण खपे मालन खे भी भली संभालियो उन्हनि खे भी टेम ॾियो उन्हनि जो भी क़द्र कयो पर अल्लाह ताला फरमायो त या अय्युहल्लज़ीना आमनू ला तुल्हिकुम अम्वालुकुम वला औलादुकुम अन ज़िक्रिल्लाह ऐ ईमान वारो सरकार जा उम्मतियो कलमे पढ़न वारो अवां जा माल ऐ अवां जो औलाद पुत्र न्याणियूं जेके भी तव्हां जी औलाद में आहिनि उहे तव्हां खे मूं रब जी याद खां मुझे ज़िक्र खां परे न कनि गाफ़िल न बनाइनि मुझा मौला जेके भला तुझे ज़िक्र खां गाफ़िल थियनि परे थी वञनि उन्हनि खे कहिड़ो नुक़सान फरमाई वमन यफ़अल ज़ालिक हुमुल खासिरून सुभान नारे तकबीर नारे रिसालत अब साईं जगह दियो साईं साईं के बुला अल्लाह नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे पीर असांजी हिन प्रोग्राम में उस्तादुल उलमा उस्तादुल हुफ़ाज़ क़िबला साईं हाफ़िज़ साईं नाले मिठा आरिजवी जलवा अफ़रोज़ थिया आहिनि वमन यफ़अल ज़ालिक फ़उलाइक हुमुल खासिरून ऐ जेके माण्हू ईअं कंदा अल्लाह जे ज़िक्र खां परे थी वञनि याद खां परे थी वञनि पोइ इहे ई नुक़सान कार आहिनि माना इहे खसारे में पवंदड़ आहिनि बेड़ा उन्हनि जा पार थींदा आहिनि जेके ख़ुदा जे ज़िक्र याद में पंहिंजी ज़िंदगी गुज़ारींदा मुझे वाल साहब साईं मुफस्सिर कुरान जो हिकिड़ो शेर आहे साईं चवे थो अल्लाह अल्लाह इस्म खुदा जो जे बे कमायो कामिल बणियो कामिल उहो थींदो जेको ख़ुदा जे ज़िक्र में महव थी भंग में चिल्म में चर्श में शराब में उन्हनि में महव हुजे असांजा माण्हू जनसी वॾो पोतल न इहो पोतल न आहे अल्लाह अल्लाह इस्म खुदा जो जंहिं बे कमायो कामिल बणियो बेदीनीअ बुछड़ाईअ खां जे पाण बचायो कामिल बणियो ज़िक्र कंदे जे फर्श मथां हूं याद कंदी रब अर्श मथां हूं आरी जन में भी बाकरान में अल्लाह चवंदे न अर्श ते खुदा मलाइकन में तुझो जिक्र कंदो जिक्र कंदे जे फर्श मथां हूं याद कंदी रब अर्श मथां हूं पर कामिल मुर्शिद करीम वट जो अदब सां आयो कामिल बणियो अवां भला ज़ुबानूं खोलियो सुस्ती न कयो चुस्ती कंदो त
बदलन दिवे जय जो अल्लाह 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 इस्म खुदा जो जे बेकमायो कामिल पर जे अल्लाह 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 करे अकीदे में खराबी बद मजहबन जी वर चढ़ी वनी सहाबन जो गुस्ताखियों करे अहल बेतन के घट वध गालाए तब चारो नथी दुस अहले सुन्नत वारो अकीदो आगे बिला शक पर गुजीदो पक्को सुनी रही नीह नबी असा जे बे निभायो कामिल बणियो अवाला हयाती देवे जोर सा चेजो अल्लाह 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 इस्म खुदा जो जे बेकमायो कामिल डायरी डाजे जिक्र सा मिलदा जाकिर बाना खुश थी खिलदा इद्रीस इसमें जाते अंदर में जे बे पचायो कामिल बणियो अल्लाह 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 इस्म खुदा जो जे बेकमायो कामिल बणियो अनफिकू मिम्मा रज़क़नाकुम मिन क़ब्ल अन यअतिय अहदकुमुल मौत मां रब जी को रिज़्क़ ॾिनो मां उलमा मौत अचण खां पहिरियां ख़र्च करे वठो ज़कात ॾियण फ़र्ज़ आहे 52 तोला चांदी जेतरी मिल्कियत हुजी कर्ज न हुजी घर जे खर्चन खां वधीक हवाए जे असलिया खां वधीक साल फ्री जे उन ते 40 पत्ती ज़कात ॾियण वाजिब फर्ज़ आहे असा जमानो चवन साईं हाणे मूं बटड़े देगियूं लाहे छड़ियूं खैरात भी थी वई त ज़कात भी थी वई मां जो सही ये जान कम छुटंदी ज़कात फर्ज़ आहे या खैरात नफली खैरात आहे यो नफली सदको आहे पर 52 तोला चांदी उन जी तई पाण हिसाब किताब कराई आई ॾिसो त खर्च खां ज़ायद रक़म उन खां वधीक तुझे त वधीक पर जे ज़ायद रक़म हवाए जे असलिया खां वधीक कर्ज न है साल ते ज़कात ॾियण फर्ज़ अल्लाह ताला फरमायो मां जे को रिज़्क़ ॾिनुम रोज़ी ॾिनम उन मां मौत जे अचण खां पहिरियां ख़र्च कयो जॾहिं मौत ईंदो फयक़ूल रब्बि लौला अख़रतनी इला अजलिन क़रीबिन मौला मुखे भला थोरो टेम कोन ॾिनी अल्लाह सही मुखे टेम ॾिया वक्त ॾिया कुछ अल्लाह सही फरमाईंदो छा करी हां भला वक्त ॾियई हां फअसद्दक़ मां सदका कया हां खैरात कया हां व अक़ुम मिनस सालिहीन सालिह थिया हां मौला अल्लाह से जो ये कोठ जे वडेरे जी त गाल कने जो वडेरे जे ओ ताकत एकड़ो दफो कूड़ हणी वनी से वरी नकल जो वरी फ्री वनी वलन युअखिर अल्लाहु नफ्सन इज़ा जा अजलुहा जरे नफ्सती उन जो मुद्दो पूरो थी वेंदो हरगिज़ डर न ॾींदुसि रब वल्लाहु ख़बीरुम बिमा तअमलून अमी जेको कयो था अल्लाह के सब खबर आहे ज़ाहिर में कयो पिया सब खबर अथसि अभी लिख में कयो तब सब खबर अथसि अलीम बिज़ात सुदूरा बलख जो बादशाह हो
हजरत इब्राहिम बिन अदहम अञा विलायत जी मकाम ते विलायत जी मंजिल ते विलायत जी ओहदे ते न पहुतो हो बादशाही जमाने में एतरी आसाइश वारी जिंदगी में रहंदो हो उन जे बिस्तरे जे ला हिकड़ी बानी मुकर्रर थियल हुई वहा बानी रात जे टेम ते बादशाह जे अचण खां पहिरियां बिस्तरे के सिंगारे नवा गिल में नवा गालीचा उते गुलन जी वर्खा करे अल्लाह जी कामिल वली है अना विलायत वारे जहान में कदम न रखियो हो वहा बानी जेका हबश जी बानी हुई बिस्तरो ठाई दी हुई गुल बिछाई दी हुई खुशबू हणंदी हुई खुदा जे कामिल वली जे अचण खां पहिरियां बादशाह जे अचण खां पहिरियां एकड़े दफे उन बानी दिल में सोचो भला मां बादशाह जे बिस्तरे ते सुम्ही त ॾिसां लेटी त ॾिसां केतिरो नरम बिस्तरो हूंदो आहे उहा बानी जेका हबश जी कारे रंग जी उन बादशाह जे बिस्तरे जे मथां लेटी आहे सॼो ॾींहुं कम करण वारी सॼो ॾींहुं घुमण वारी सॼो ॾींहुं मेहनत मशक्कत में जिंदगी गुजारण वारी उहा बानी जॾहिं उन बिस्तरे जे मथां लेटी आहे उन बिस्तरे ते लेटण शर्त उन बानीअ खे निंड अची वई निंड जो आई थोड़ी देर में बादशाह सलामत मथां अची वियो तकड़ तकड़ में मौजू समेटे वठा छो त जी रानीपुर में आई यारी शरीफ जो वॾो जलसो मां घणी तकरीर न कंदो साईं बची विया अल्लाह कंदो तव्हां खे पंहिंजे मलफूज़ात सां नवाज़ींदा वञो दिलियूं ठरी पवंदियूं बादशाह जो मथां आयो ॾिठई ओ बानी सर के हिकिड़ो वेरो हाणे बानी त घाटी निंड में पई आहे वरी बियो वेरो जवाब न टियों वेरो जवाब न आखिर हथ में असा खणी लठ खणी उन बानीअ खे ज़ट कराई हिकड़ी लठ ॿी लठ बानी मथे उथी खिले पई बादशाह पियो चवे तोखे पादर मिलिया अन्या भी मुझे सामू खिली थी चवी बादशाह खिला इन जे करे थी जो मां कुछ घड़ियों अल्लाह जे जिक्र खां गाफिल थी इन बिस्तरे ते लेटी आया मुखे लठूं मिलियूं हन तुझे हाल ते थी खिला सजी जिंदगी न बिस्तरे ते खुदा जे जिक्र खां परे रहे अल्लाह जी याद खां परे रहे उन पानी जा लफ्ज बादशाह जे दिल जे मथा तीर खां भी वधीक असर अंदाज थिया बादशाही छड़े हुकूमत छड़े तख्त छड़े ताज छड़े महल छड़े बाहर निकरी तो वजे जे तो बादशाही कान खपे हाने जिंदगी याद रब जे याद में गुजार भी या त मदीने जे शहंशाह जे याद में गुजार भी या अय्युहल्लज़ीना आमनू ला तुल्हिकुम अमवालुकुम वला औलादुकुम अन ज़िक्रिल्लाह सुभान अल्लाह यो इब्राहिम बिन अदहम जे को वली हो जरे बादशाही छड़े करे सयाहत सेरो सफर में जिंदगी गुजारे इबादत में एकड़े दफे दरिया या समुद्र जे किनारे ते सुई हथ में खयो कपड़ो पियो सिबे बादशाह के वजीर ॾिठो परे खां निहारे चई असां वारो बादशाह इब्राहिम या मां भुलियो आ चई न तव्हां वारो बादशाह साईं पंहिंजो पाण तो हथ ते कुहाड़ो हयूं पंहिंजी बादशाही कुर्सी छॾी
अरे किए पियो फकीर दरवेशन वारी जिंदगी गुजारी अल्लाह जे कामिल वली के जलाल आयो हथ में जेका सुई हुयस उन सुई के दरिया में उछले समुंड जे मच्छन के आर्डर नहीं ओ मच्छू मोजी सुई दरिया में गोले अचो मौलाना रूमी चाह तो फरमाए तो गुफ्तागे गुफ्ते अल्लाह बुवद गरचे अज हल्कू में अब्दुल्ला बुवद ज़ाहिर में तो वली जी जुबान में हकीकत में खुदा जो गुफ्त फरमाए तो औलियारा हसत कुदरत अज इला तीर जुस्ता बाज करता नंद ज़रा इतनी वलीयन के ताकत यार धर को वली थियो पर वली के एतरो पावर आहे जो ये बंदूक में गोली निकली इशारो करे गोली मोटंदी एतरो वली के पावर खुदा जे वली चयो ओ मच्छू मोजी सुई तबार कड़िए जो हजारन जी तादादन में ओहे मच्छू मोहन में सुई कड़ी बार बिठुवन सोन वारियूं सुयूं चांदी वारियूं सुयूं पाण ही वज़ीर ॾे निहारियूं वज़ीर जो सी वॾो ड्रो थी वियो फरमायूं हराम जूं सुयूं परायूं मुआरी पंहिंजी कटियल सुई खणी अचो ओहे मच्छियूं हेठि वयूं हिकड़ी मच्छी अंदरा हज़रत इब्राहिम बिन अदहम वारी उहा कटियल सुई खणी ॿाहिरि निकिरी आई आ पाण फरमायो मच्छी हेॾे आ उहा मच्छी तकड़ी तकड़ी इब्राहिम बिन अदहम जी झोलीअ में सुईअ खे थी उछले पाण वज़ीर ॾे निहारे फरमायो वज़ीर ॿुधा हीअ बादशाही भली या हूअ बादशाही भली वज़ीर शर्म का कंद हेठ करे पाण फरमायो ओ वज़ीर पहिरियां दुनिया जी हिकड़े मुल्क ई खिते ताईं बादशाही हुई पर हाणे वली बणजी वियो आहियां कायनात में हकीकी बादशाही त अल्लाह जी आहे पर अल्लाह जे अता सां बादशाही रब पंहिंजे वलीअ खे ॾेई छॾींदो आहे तो इन्हनि पंहिंजी ज़िंदगी ज़िक्रुल्लाह में गुज़ारी बेटा ऐसे फरमाया तो ज़ालूं ज़िक्र ज़ात जो वेलन विसारी सन्यासी सुभान के सदाई सारीन तस्बीह जे तलवार सा मुल्हिद के मारीन चंगी पाड़ीन गोरख कड़िया का पड़ी हाणे ज़िक्रुल्लाह माना अल्लाह जो ज़िक्र हर उहा शइ जेका खुदा जी याद ॾियारे इहो खुदा जो ज़िक्र आहे नमाज़ ज़िक्र आहे क़ुरान ज़िक्र आहे तई जनसिन कुरान जिक्र किए कुरान करीम में अल्लाह फरमायो वमन अअरद अन जिक्री फइन्न लहू मईशतन दुनका वनहशुरुहु यौमल क़ियामति अअमा क़ाल रब्बि लिमा हशरतनी अअमा वक़द कुन्तु बसीरा क़ाल कज़ालिक अततक आयातुना फनसीतहा वकज़ालिकल यौम तुनसा अल्लाह चंदो जेको मुझे जिक्र खां मुंहुं मोड़ींदो उन जी जिंदगी तंग थी वेंदी डड़ियूं कंदो सही रोज़ीअ में बरकत कान्हे तावीज़ त को ॾिजां
साईं रोज़ी में बरकत काने को मंतर तंतर दरस जा अल्लाह चंदो मुंबंद शहीद मास ऐ क़यामत जी दिहाड़ी अंधो करे उथारी दो मास जरे अंधो थी चंदो चंदो मौला अंधो छो कई अखियों त मुखे हुयूं आरी जा बाकरानी मोइन जो दड़ो लारकाणू मोरो कायनात जी शरण में पान भी तो हुयूं अखियों मुखा छो खसी अल्लाह ताला फरमाइंदो कज़ालिक अततका आयातुना असां जो निशानियों तो वट आयो असां जो कुरान तो वट आयो हो फनसीतहा विसारे छड़ी वकज़ालिकल यौम तुनसा तू भी इन्हें विसारे तुनसा मजूला विसारियो वियो तोखे भी विसारियो वियो बेड़ा उनन जा पार थींदा जेके जिक्र में जिंदगी गुजारीन हजरत मालिक बिन दीनार फरमाए तो पहरिया मां नेक न हुयुम शराब में जिंदगी गुजरंदी हुई मां शराब पिया ऐ मुझी नडी न्याणी 2 सालन जी हुई उहा वरी मुझे सामू शराबन जा गिलास हारी इत्तेफाक से मुवारी न्याणी उहा गुजारे वी हाणे मुझी न्याणी जो गुजारे वी तो मुखे ॾाढी प्यारी हुई मां पंहिंजे न्याणी अल्लाह रात ॾींहुं हैरान एकड़े दफे ख्वाब पियो ॾिसां महशर जो मैदान क़ाइम उन मैदान जे अंदर एकड़ो मोटो नांग मुझे पोयां लॻो मां अॻियां पियो भॼां ओहो नांग मुझे पोयां भॼंदो पियो अचे अॻिते जो हलियो सो ॾिसां त एकड़ो पोड़ो माण्हू बीठो आहे मां जो पड़ा मुखे बच्चा त सही नांग मुखे खाई वेंदो ते बाबा मुंह में ताकत कंदे मां कोन बचाए सकंदो सही तो मां वरी अॻिते भगुम अॻियां रुकावट थी वई पोइ ते मोटियुम वरी निहारिया ओहो नांग मुझे पोयां वरी ओ पोड़ो माण्हू चाचा मेहरबानी कर न मुखे बचा न अब मां तोखे किथां बचाया भला तोखे बचण जो शौक़ इहो जबल ॾिसी थो इन जबल जे पोयां माण्हुनि जूं अमानतूं पयूं हन उते वञ मतां का तुंहिंजी अमानत बि बचियल हुजे चए थो मां उन जबल जे तरफ़ वियुमि आवाज़ आयो इनखे छॾियो मतां इन जी का अमानत पियल हुजे जे थो दरजो खुलियो अंदर जो निहारिया त मुंहिंजी उहा 2 सालनि वारी नंढी न्याणी उते बीठी आहे मुखे जो ॾिठई बाबा हेरे नाग मुझे पुया जेको अचे पियो उन नाग खे ही इशारो कई नाग भगो मां न्याणीअ सां वेठुम मुझे न्याणी मुखे चयो बाबा यो नाग तुझो बुरो अमल गंदो अमल अमा यो पुरो मानू केर यो तुझो नेक अमल पर तुझे नेक अमल में ऐतरी ताकत कान हुई जो तुझे बुरे अमल सा मुकाबलो करे सके अमा हाणे मां छा कयां ओ बाबा जिंदगी जी खबर नाहे जिंदगी शराबन में न गुनाहन में न बुरायन में न जिंदगी अल्लज़ी खलकल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला सुनन अमल अल्लाह खुदा दिनिया जे तो अखो खुली रोई चम रब हाणे शराब न हाणे बुराइयों न हाणे किन न हाणे गुनाह न हाणे बदकारी न हाणे जिंदगी गुजार भी तुझे याद में या मुस्तफा मदीने जे मीर जे याद में
वाइज़ जो असल मकसद निचोड़ भी हुआ तो असां तव्हां जी ज़िंदगी अल्लाह जी याद जी तरफ वो जन खुदा के याद कयो बेटा ऐसे ही फरमाए तो सारी रात सुबहान जागी जन याद कयो तंजे अब्दुल लतीफ जे मिट्टी लधो मान कूड़ी कन सलाम आगे अचो तंजे ज़िक्रुल्लाह में इल्म अथव ये जेके आलिम हूंदा आहिनि इल्म पढ़ंदा आहिनि इल्म लिखंदा आहिनि इल्म पढ़ाईंदा आहिनि इहो ज़िक्रुल्लाह मदीने वारा साईं था फरमाइनि जॾहिं मेराज वारी रात मां मेराज ते वियुमि मोटियो पियो अचां असांजे हबीब जो शेर वसुणो शेर आहे मुस्तफा जो शेर शेर आ हिय मथे वयो ॿियो केरु मुस्तफा जो शेर शेर आ हिय मथे वयो ॿियो केरु बयान बिए बिहुआ अजीज तर अर्शते हुजूर जी मगर के नबीए रखियो न पेर आ हिय मथे वयो ॿियो केरु सब नबीए मुक़तदी बणिया बल्कि संतन उम्मती बणिया मोटिया थी तमन तेरो आ स्यारो आ पर हथ खड़ो तुम्हारे साथ जागो पिया हिय मथे वयो ॿियो केरु दोज़खी ऐं जन्नती मिठा सब हबीब पैसेर में ॾिठा केरु पंहिंजो केरु गैर आ हिय मथे वयो ॿियो केरु वन नज्म इज़ा हवा मा ضل صاحبكم وما غوى وما ينطق عن الهوى إن هو إلا وحي يوحى علمه شديد القوى ذو مرة فاستوى وهو بالأفق الأعلى ثم دنا فتدلى فكان قاب قوسين أو أدنى فأوحى إلى عبده ما أوحى والنجم إذا هوى कसम थो खणा मां कत्ती जो नजम जी हिकड़ी माना है तारो हिकड़ी माना है सुरैया असा जे बहराड़ी में सुरैया चइबो आहे कत्ती खे तई बहराड़ी जा माण्हू आहियो तव्हां खे ख़बर हूंदी कत्ती खे सुञाणो था कत्ती में हूंदा आहिनि 7 तारा जन्म 6 तारा ज़ाहिर हूंदा आहिनि हिकिड़ो तारो लिखियल आहे जेको इंसान जी इम्तिहान जे लाइ लिकायो वियो अल्लामा काजी इयाज़ रहमतुल्लाह अलैहि मालिकी शिफा शरीफ में फरमायो मदीने वारा साईं था फरमाइन मूं कत्तीअ में 11 तारा ॾिठा आहिनि या कत्ती मदीने जे साईं के खुदा जो तो मुखे कत्तीअ जो कसम छाजे करे चई छो त जीअं कत्ती सभिनी तारनि में परे खां ज़ाहिर हूंदी आहे ईअं मदीने जो मीर सभिनी नबियनि में पर सभिनी मखलूक में परे खां पधरो इमाम बूसीरी कसीदे बुर्दे में छा चयो जे तो फाकन नबी नबी खल्किन वफी खुलुकिन असां जो नबी बिन नबियन खां अखलाक में भी मथे
खलकत में पहिरियां साईं भला कुछ भला कुछ बराबरी हे त अजो के दौर जा मुला था चवंद असां जी पर हे आलम आशिक ॾिसजे थो नबियन जे भला कुछ चे थो वलम युदानु हो फी इल्म वला करमी इल्म में नबी जे केर दना यदनु वेझो कोन वियो वेझो न कर्म में न साईं भला कुछ तहत हुंदी न फरमाए तो फइन फضل रसूलिल्लाह लैस लहू हद्दुन फयुरिब अनहु नातिकुन बेफमी तो नबी साईं जे फज़ल जी का बाबा हद ही काने जो को मौलवी मुफ्ती मुला पीर फकीर दरवेश वेही लीको कड़ी चे हेतरो थस है तो वैसे मदीने आसी तो अरबा आलम में मिलिया मां जो भला से कुछ दुआ बुआ कयो असां जी हक में त यो कसीदे बुर्दे जो शेर पढ़ी सरकार ने इशारो करे जे तो असी छा दुआ कयो व कुल्लुहुम मिर रसूलिल्लाह मुल्तमिसुन सही दुनिया नबी से अखा घुरंदी पीर फकीर दरवेश गौस कुतुब अब्दाल पर एतरे कदर नबी बिन तरखा घुरंदा है व कुल्लुहुम मिर रसूलिल्लाह मुल्तमिसुन गरफन गरफ चे वो ये लपकी गरफन मिनल बहरे औ रशफन मिन दियमी अब आए ना गोटे वालों जाए मैं अब्दुल समद दुनिया जलसे में जनवारो जे तो नबी चंदान साईं न दरिया मां थोड़ी लपड़ी तड़ जा मीह वसंदो आ न इंसान जे चप्पन ते पानी लगल हुंदो आ हारे यो पानी केतरो हारे सुनडो सभई नबी चंदान ओ हबीब इन दरियाए रहमत वारे मीह मां थोलो तड़ जा वड़े बाबू सीरी वमन तकुम बिरसूलिल्लाह नुसरतुहु चे तो जैसा नबी जी मदद गड होंदी है न भली वडेरो होजे सगिया अमीर होजे से एमपीए होजे सरदार होजे डिक्टेटर होजे दुनिया जो जाबिर अमेरिका जेड़ो सुपर पावर ताकत सरनाण वारो होजे पर जैसा नबी जी मदद कर फरमाए तो वमन तकुम बिरसूलिल्लाह नुसरतुहु तलकहुल उसदु फी आजामिहा तजमी एरे तवज्जो कजो जो तुझे नबी जी मदद गडो जे शीं सामू हुजे पर सरकार जो जन गुलामी दो तो शीं भी कंध झुकाई हाय हजरत सफीना वने पियो मिशकात शरीफ में सरकार जो गुलाम अगे वींदे वींदे शीं आयो असा जेड़ो को मुला मौलवी हुजे बचे जान त बचा सिर बचाए सुनदा सरकार जो नौकर सामू भी तो चे ओ शी है टक्कर न कजा मां निधन को नया मां मदीने वारे साईं जो गुलाम आया जद बुधाई त कंध झुकाई पोइते वड्यो चे तो सही जेको रसूलुल्लाह जो गुलाम असी उन्हन जा गुलाम वन नजम इज़ा हवा कत्ती जो कसम इज़ा हवा जो बमानाऊं हिकड़ी माना जॾहिं चढ़ियो मुझा हबीब जॾहिं मेरा जवारी रात अवां मथे चढ़िया उन चढ़ण के मूं पसंद कयो मूंखे चढ़ण वणी वियो तो जे चढ़ण जो भी मूंखे कसम इज़ा हवा जी बीमाना इज़ा नज़ल जॾहिं लही आए तो जिलहण जो भी मूंखे कसम मां
दल साहिबुकुम वमा गवा, तहां जो साहिब भुलियो न, रस्ते खां हटियो न। हाणे मां तां जे दुनिया जे गोठ में आयो, पहिरियों दफ़ो आयो आहियां। साईं एहसान मूंसां गॾु हुयो, मूंखे हिते वठी आयो। हिन जलसे में मां सां गॾु न हुजे, मूंखे कहिड़ी ख़बर त दुनिया में जलसो आहे, कहिड़ी जगह ते भुलजे उहो जंहिंखे वाट ॾिठल न हुजे। अल्लाह ताला फरमायो तहां जो हबीब, तहां जो साहिब जॾहिं मेराज वारी रात मुंहिंजा दीदार, मुंहिंजा जलवा, मुंहिंजे पाक जलवे खे पसंद पियो अचे, उन टेम ते भुलियो न, रस्ते खां हटियो न, छो त भुलजे उहो जंहिंखे वाट जी ख़बर न हूंदी आहे। मुंहिंजो नबी, तहां जो नबी कायनात जे ज़र्रे ज़र्रे खां वाक़िफ़ ऐं ॼाणू आहे। साहिब जी माना असांजी सिंधीअ में चवंदा न साहिब, साईं मौली साहब, साईं मुफ्ती साहब, साईं हाजी साहब, साईं हाफ़िज़ साहब, साईं मास्टर साहब, साईं ड्राइवर साहब, साईं फलाणो साहब। पर अरबी जे लुग़त में ख़बर अथव साहिब छा खे चइबो? साहिब जी माना जेको हर वक़्तु गॾु हुजे, हर वक्त असी जे आरीजन में चवंदासीं या रसूल अल्लाह मदद। अरे बाबा तहां बड़ा शिरक खणी कयो आहे। या रसूल अल्लाह मदद चरिया थिया हो छा? या रसूल अल्लाह मदद किथां कंदो? या रसूल अल्लाह मदीने तहीं हिते वेठा आहियो, तहां जी मदद या रसूल अल्लाह के कंदो? मां जो दलील खणा, पर इन मौली साहब खां पुछो, ओ मौली साहब साहिब जी माना छा है? साहिब लुग़त अरब में चइबो सफ़र में बि गॾु, हज़र में बि गॾु, हर वक्त गड इल्म जे लिहाज सां। या त चओ त नबी साहिब नाहे, या त चओ त साहिब आहे। जे चवंदे नाहे त क़ुरान जो इनकार, ऐं क़ुरान जो इनकार कुफ्र काफ़िर बणिजी वेंदे। जे मञी थो त नबी साहिब आहे, त आरीजा, त बाकराणी, त लाड़काणो, त मोरो, अरे कायनात में जिथे भी मुस्तफा जा उम्मती था रहन, ओहे हबीब खां परे न, ऐं मदीने जो साईं पंहिंजे उम्मत खां परे न आहे। उचे जो झोली मुंहिंजी आयो त वॾा माण्हू, पर जॾहिं दिल चए आहे खाली झोली भर या रसूल अल्लाह। हिकिड़े कारी साहब जो ॿुधो, कारी साहब वीचारो पढ़ंदो उस्ताद वटि, वात बि थुल्हो हूंदो, पोइ मखरजूं उन खां सही न निकिरनि, मखरजूं सही न निकिरनि। उस्ताद हणी हणी कुटे कुटे लाह पटे छॾे। शिकारपुर में पढ़ियो, वरी वियो शायद मदीने, उते पढ़ियो, पर उस्ताद ने गुरु अरे न पादर तुझे ज़बान कमी कोनी करे। वरी मिस्र वियो, जी बाबा तुझे ज़हनी कोनी। आयो मदीने शरीफ, अखिन में लुड़क लारे थो चे हबीब, जे करे मां पढ़ण जेरो न हूं त खुदा मूंखे छो पैदा कयो। रोई रोई सुतो, ख्वाब में ॾिसे त सरकार आया, अंगूर ॾिनऊंसि, फरमाईद वट खा दई। सुबह जो टेम थियो, उस्ताद वट भगू, उस्ताद के जी ज़हन ॿुधो मुंहिंजो। उस्ताद जोड़े चरिया पहिरियां तोखे मार ॾेई कढियो अथमि, वरी जो क़ुरान पई चई बाबा तोखे को जिब्रील पढ़ायो आहे त मुंहिंजी त जा कान्हे। चईसीं मुंहिंजी जा जी ॻाल्हि न आहे, इहा सभु महिरबानी इन साए रोज़े वारे जी। चइजनि नाहे ताक़त मुंह में माली से गोवर या रसूल पुकारिया को पुनल तोखे खणी अछड़ा मदीने में बधी बाहूं करियाता हूं तुझे दर या रसूल अल्लाह।
साहिबुकुम वमा गवा वमा यंतिकु अनिल हवा हवा का माना सदका नबी न ॻाल्हाईंदो मां हिकड़ी शे हिकड़ी फतवा ॾियां बाबा ये शे हराम वरी जे 5000 केर खीसे में विझे साईं मेहरबानी कर मुझे बारे में तको मुखे हिस्सो कढी ॾिजां वरी चवान हलाल आ वरी चवान 5000 मिलन साईं हराम आ वरी चवान हलाल आ वरी हलाल वरी हराम मुंहिंजी सत जीअं चवंदी मां नफ्स पुरुस्त थी सघां थो अंदर जे चवण ते हली सघां थो अल्लाह ताला जे महबूब करीम जे बारे में रब चयो नबी तहां जो सत खां न ॻाल्हाईंदो आ अवां जीअं सत चवंदव तीअं कंदा वेंदा हो इन हुव इल्ला वहयु यूहा जीअं रब चवंदो तस वहयु ईंदो तस ईअं मदीने जो मीर ॻाल्हाईंदो आ और रब के सेखारिस अल्लमहु शदीदुल क़ुवा सख्त ताकत वारी जात ज़ू मिर्रतिन शानदार जात सेखारियो फस्तवा वो पंहिंजे शान जे मुताबिक अर्श ते उन जात इस्तिवा कई वहुव बिल उफ़ुक़िल आला ऐं इहो मदीने जो मीर उफ़क़े आला ते या जिब्रील उफ़क़े आला ते सुम्मतना फतदल्ला पो वेझो थियो फतदल्ला पो अञा वेझो थियो ओ मुंहिंजा रब तुंहिंजो नबी तोखे केतिरो वेझो थियो अल्लाह से फरमायो वकान बाब कौसैन औ अदना मिन कमाल जेतिरो जे सऊदी अरब जे झंडे खे ॾिसो ये पाण में कमान मिलियल हूंदा छो त अरबन जे अंदर जॾहिं मोहब्बत जो जॾहिं प्यार जो जॾहिं उल्फत जो जॾहिं नीह जो जॾहिं मोहब्बत जो इज़हार कंदा त तलवारूं कमान पाण में मिलाईंदा अल्लाह ताला फरमायो जॾहिं तहांजो नबी मूं वटि मुंहिंजा दीदार मुंहिंजा जलवा मुंहिंजे पाक जलवे खे पसंद आयो त जीअं कमान पाण में मिली वेंदा ईअं मदीने जो मीर ऐं ख़ुदा पाण में मिली विया ओ मुंहिंजा रब पाण में केतिरो फरमाए औ अदना अञा वधीक वेझो फऔहा इला अब्दिही मा औहा पोइ जेको रब खे ॾियणो हो मां रब ॾिनो हिकु मूंखे ख़बर आहे न मौलवी न मुफ्ती खे न पीर खे ॿी ख़बर आहे तसाए रोज़े वारे मिठे मोहम्मद करीम खे ख़बर आहे जरा मेराज वारी रात सही मथे विया पर मैं मोटियो पियो अचां आवाज़ आयो मुर उम्मतक या मुहम्मद अन युक्रिमु सलासतन हबीब पंहिंजी उम्मत खे चइजां टिन माण्हुनि जी इज़त कनि घणनि जी बा टिन जी हिकिड़ो अल वालिद पीउ जी इज़त कनि ईअं न त जवान थी पीउ खे पुजारी पीउ सां विढ़ी पर नहीं पीउ जी इज़त वल आलिमुर रब्बानियु रब्बानी आलम जी रब्बानी आलम उनखे चइबो तारीफ़ो रब्बानी आलम जूं घणियूं लिखियूं पर रब्बानी आलम उहो अथव जेको पंहिंजे इल्म ते अमल करे इल्म ते अमल करे ऐं टियों वहामिलुल क़ुरान क़ुरान जे हाफ़िज़ जी हाणे मुसलमानों ॾिसो त टई शयूं मुसलमाननि मां हली वियूं पीउ जी इज़त कोन कंदा और इन्हें नेट ते हलियो वे छोरो पी के भेजे मुखे मजो सुडे मां जो शायद चरी के खबर कोने तो पी जैसी ते जेरुआ जैसी ते पुत्र जो सो लगे ही कोन थो पी मरी वनी वो पुत्र जो दी जो जाल जो या जे के जबल फरूद असबाद आई जे के जबल अरहमान उन जो सो लगे पर पी जेरो बैठो आ छोरे के एतरो भया ना है जो पी जे गिची मां वठी अरे औलाद हुजे त सैयद अब्दुल कादिर जीलानी जेड़ी हुजी जो मां थी चे अबा कूर न चे जा सिंध हिंद अरब अजम गौस जो था मनिन कदम साईं मां बे उन ये जो गुलाम डाडिया तो सुभान अल्लाह जो तो छड़िया में
शाह साहब जी फोन ते हणण आवाज़ साईं हाणे जल्दी अच सो हाणे तव्हांखे भला या मनक़बत ॿुधायां पोइ इंशाअल्लाह साईं तकरीर करवे सिंध हिंद अरब अजम गौस जो था मञन कदम साईं मां बे उन्हीअ जो ग़ुलाम चइजां मां बे उन्हीअ जो ग़ुलाम मां बे उन्हीअ जो ग़ुलाम साईं जीलानीअ खां जेको वाफिरियो हिकु न दफ़ो कई दफ़ा सो वाकिरियो मूंखे तव्हां चयो किरियो किरियो त कोई माण्हू थुला थमरा लॻा पिया आहिनि ॾाढा मां चयो किरियो मतिलबु किथे न किथे गुनाह में अड़ियो हूंदो वलीअ जो दुश्मन ज़रूरी कोन्हे को तो घुमे फिरे पियो गुनाह में जेकी मुब्तला थे थो न शेख सनार जो वाक़ियो तफ़सील तलब आहे पर जीलानीअ खां जेको वाफिरियो हिकु न दफ़ो कई दफ़ा सो वाकिरियो उनखे घुरिजे छॾे वहम हितड़े अचे थींदुसि रहम साईं मां बे उन्हीअ जो अब आप बादशाह पीर जा जेके गुलाम आयो से पढ़ायो बया न पढ़ायो चइजो मां बे उन्हीअ जो गुलाम मां बे उन्हीअ जो गुलाम सरदार वलियन जो दस्तगीर पीरे पीरा मीरे मीरा सबन जो अमीर रखंदो असां जो भरम थींदो असां ते बिकरम साईं मां बे उन्हीअ जो गुलाम मां बे उन्हीअ जो गुलाम मां बे उन्हीअ जो गुलाम डाहरी उबैदुल्ला अर्ज़दार उन सां थींदो हिते हुते मददगार ॾिसंदुसि मां सदन हरम मूला हे बाग़ इरम साईं मां बे उन्हीअ जो गुलाम जो मां बे उन्हीअ जो गुलाम मां बे उन्हीअ जो गुलाम इंशाअल्लाह साईं वारनि जी बचड़नि जा बेड़ा पार थी वेंदा पर ज़िंदगी पंज वक्त नमाज ज़रूरी आहे फर्ज़ आहे सरकार फरमायो ने साहबन के हिकिड़े दफ़े फरमायो साहबियो जी क़िबला अब तव्हांजे घर जे साम्हूं नहर हुजे पंज टेम उन नहर में केर वेंजे हल यबका मिन दरनिही शैउन कुछ भला मेर जिस्म ते रहंदस क़िबला बाल साईं मेर जिस्म ते किथा न पंज टेम वेंजो पाण फरमायो फज़ालिक मसलु सलवातिल खम्सी पंजन नमाज़ुन जो मिसाल बि ईअं अथव यमहुल्लाहु बिहिन्नल ख़ताया खुदा उन्हनि सां तव्हां जूं ग़लतियूं मिटे छॾींदो गुनाह ख़त्म करे छॾींदो अल्लाह ताला कंदो असीं तव्हीं अमल कंदासीं अल्लाह ताला साईं वारनि जे हिन आस्थाने खे आबाद करे शाद करे हज़रत क़िबला साईं नाले मिठे साईं खे खिज़री हयाती ॾे साईं मुफ्ती हिदायतुल्लाह रहमतुल्लाह अलैहि जे मदरसे खे सदुल खान वादे खे बच्चन खे आबाद ऐं शाद करे अल्लाह जे वलियन जा बचड़ा वेठा अथव ए तकरीरूं तव्हां खे ॿुधाईंदा खिताब कमा सभई वेठा हुजो अल्लाह मुझो अर्ज करण कबूल करे व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।